बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम तिखियूं ॻाल्हियूं सां गॾु मां आहियां शौकत ज़रदारी। नाज़रीन, अॼु हिकु भेरो ॿीहर मेमो जे हवाले सां जेको अदालती कमीशन जुड़ियो आहे उन आॾो मंसूर एजाज़ खे पेश थियणो हो ऐं पार्लियामानी कमीशन आॾो बि हुनखे पेश थियणो हो, पर मंसूर एजाज़ अॼु बि न आयो। मंसूर एजाज़ जी अॼु न अचण खां पोइ जेका अहम ॻाल्हि पैदा थी आहे उहा इहा आहे त किथे मेमो मामले ते क़ौम जो वक़्तु त विञायो न पियो वञे ऐं जेकॾहिं मेमो मामले में हुकूमत जी जेका सचाई आहे उहा वाक़ई सचाई साबित थिए थी त पोइ ॿियो कहिड़ो मामिलो हूंदो जंहिं ते मुख़ालिफ़ धुरियूं जेके आहिनि उहे हुकूमत खे घर बेड़ो करण जे लाइ तयारु हूंदियूं। बज़ाहिर चयो पियो वञे त थी सघे थो इलेक्शन कमीशन पारां जेके वोटर लिस्टुनि में देरि कई पई वञे त उन ते प्रेशर वधाए करे वोटर लिस्टूं जल्द ऐं जल्द तयारु कराइण जी कोशिशि करे सघे थी। अॼु असां हिकिड़ी ॻाल्हि इहा पिया चऊं त किथे मेमो मामले ते क़ौम जो वक़्तु ज़ाया त न पियो थिए। मेमो आख़िर आहे छा ऐं मेमो जी तारीख़ छा आहे, अॼु ताईं मेमो में छा छा थियो आहे, इन हवाले सां असां तव्हांखे ॿुधाईंदासीं। नाज़रीन, मेमो जो जेको पिंडोरा बॉक्स आहे उहो अक्टूबर जे महीने में मंसूर एजाज़ पारां हिकु अंग्रेज़ी अख़बार फाइनेंशियल टाइम्स खे लिखियल हिकिड़े एडिटोरियल में या हिकिड़े मज़मून में मेमो जो ज़िक्र थियो, जंहिंमें मंसूर एजाज़ इहो चयो त हुन खे हुसैन हक्कानी हिकिड़ो ख़त अमरीकी फ़ौज जे सरबराह एडमिरल मुलन खे पहुचाइण जी ज़िम्मेदारी ॾिनी ऐं हुसैन हक्कानी मंसूर एजाज़ जे बक़ौल हुसैन हक्कानी उन ख़त जे हवाले सां जेको बि उन ख़त जो ड्राफ्ट हुयो उहो उनखे फ़ोन ते लिखायो। उन खां पोइ नाज़रीन, इन मामले खे खणी करे न सिर्फ़ु पाकिस्तान जी सरकार बल्कि पाकिस्तान जी मिलिट्री क़यादत, पाकिस्तान जी सिविल सोसाइटी ऐं पाकिस्तान जा जेके ॿिया इदारा आहिनि उन्हनि में हिकिड़ी हलचल पैदा थी, उन्हनि में हिकिड़ी बेचैनी पैदा थी ऐं इन बेचैनी खां पोइ तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त मामला एतिरा ख़राबु थिया जो अॻिते हली मेमो मामले बाद फ़ौज ऐं हुकूमत जे टकराव जो ख़दशो पिणु पैदा थियो। इहो ख़दशो इन करे पैदा थियो छाकाणि त फ़ौज मेमो खे हक़ीक़त सम्झंदी हुई, जॾहिं त हुकूमत इन खे सिर्फ़ु कागज़ जो टुकड़ो ऐं मंसूर एजाज़ जे माज़ी जे रिकॉर्ड खे साम्हूं रखंदे हुनखे मंसूर एजाज़ खे कूड़ो इंसान चवण खां अलावा ॿियो कुझु बि न चयो। ऐं हाणे अॻिते हली नाज़रीन, तव्हां ॾिठो त मेमो मामले जीअं ई कुर खयों ऐं मेमो जे हवाले सां हिकु ज़बरदस्त क़िस्म जी डिबेट शुरू थी वई असांजे मीडिया ते ऐं असांजे मीडिया इन मामले खे हिकु अहिड़े अंदाज़ में पेश कयो ॼण हुसैन हक्कानी वाक़ई गद्दार आहे। बज़ाहिर कंहिं बि इंसान खे ईअं ई गद्दार चवणु बिना कंहिं इन्वेस्टिगेशन जे, बिना कंहिं जांच जे, उनजे फंडामेंटल राइट्स ते हमिलो हूंदो आहे ऐं इहो ई हुसैन हक्कानी सां थियो। ऐं आख़िरकार जॾहिं हुसैन हक्कानी जो वॾे पैमाने ते मीडिया ट्रायल शुरू थियो त हुसैन हक्कानी पाकिस्तान आयो ऐं हुसैन हक्कानी खां इस्तीफ़ा घुरी वई ऐं हुसैन हक्कानी जी सिफ़ारतकारी ख़तमु कराई वई। उन खां पोइ DGISI जनरल शुजा पाशा पाण मुरादी मेमो मामले जे हवाले सां जांच शुरू कई। जेका ॻाल्हि बि तव्हां खां लिकल न आहे, पर छाकाणि त हिकिड़ी तारीख़ जो हिसो आहे इन करे असां चयो थोरो तव्हांखे रिफ्रेश कराईंदा हलूं तव्हांजी मेमरी। ऐं उन खां पोइ जनरल शुजा पाशा जी मुलाक़ात खां पोइ मंसूर एजाज़ जे बक़ौल त उनखे त उहे तमामु सबूत ॾेई छॾिया आहिनि जंहिंमां शायदि इहो साबित थी वञे त हुसैन हक्कानी इन मेमो जो मुख्य किरदारु आहे। मेमो जे ड्राफ्ट में हुसैन हक्कानी जेको आहे उन तमामु अहम किरदारु अदा कयो आहे ऐं मंसूर एजाज़ DGISI जनरल शुजा पाशा खे सबूत पेश कया जंहिंमें मंसूर एजाज़ जे बक़ौल इहो साबित थी वियो आहे त हुसैन हक्कानी इन सॼे मेमो मामले में मुलविस आहे। उन खां पोइ नाज़रीन, हुसैन हक्कानी जी जॾहिं इस्तीफ़ा साम्हूं आई त उनजे कुझु ॾींहंनि खां पोइ अमरीकी फ़ौज जे सरबराह उन वक़्त जे सरबराह ऐं उन वक़्तु हू रिटायर थी चुका हुआ एडमिरल माइक मुलन हुन मेमो पहुचण जी, मेमो वसूल करण जी तस्दीक़ कई। उन चयो त उनखे इहो मेमो छाकाणि त ग़ैर सरकारी ऐं हिकिड़े ग़ैर मामूली रूट सां मिलियो हुयो इन करे हुन इन मेमो खे अहमियत न ॾिनी। शुरू में माइक मुलन मेमो जे मिलण जी तरदीद कई ऐं जॾहिं माइक मुलन पंहिंजा पुराणा डॉक्यूमेंट्स वञी चेक कया, पंहिंजे जेको स्टडी रूम आहे उनजी टेबल जे कंहिं खाने में कुझु फाइलनि जे हेठां इहो ख़त पियल हुयो जंहिंखे मंसूर एजाज़ अॼु बि क्लेम करे थो त हुसैन हक्कानी उनखे पहुचाइण जो चयो हो। उन खां पोइ नाज़रीन, मेमो मामले जेको आहे सो हुसैन हक्कानी जी सिफ़ारतकारी जॾहिं ख़तमु थी त लॻो ईअं पिए त शायदि मामिलो थधो थी वियो आहे, डस्ट सेटल थी वई आहे ऐं शयूं जेके आहिनि उहे हाणे नॉर्मल सिचुएशन में अचणु शुरू थी वियूं आहिनि। पर अचानक PMLN जी क़यादत यानी कि नवाज़ शरीफ़ साहब जी क़यादत में मुस्लिम लीग जेका आहे उहा मेमो मामले जी जांच लाइ पिटीशन खणी पहुची वई सुप्रीम कोर्ट ऐं सुप्रीम कोर्ट उन ॾींहुं ई
हिकिड़ी कमीशन जो ऐलान कयो, जंहिं कमीशन ते जस्टिस तारिक खोसा कमीशन जोड़ी वई, जंहिं कमीशन ते हुकूमत जेका आहे सा उन एतराज़ बि कयो ऐं इन कमीशन जे जुड़ण खां पोइ सीनियर लॉयर अस्मा जहांगीर हुसैन हक्कानी खे एज़ अ वकील तौरु पंहिंजूं सर्विसिस ॾियण जो ऐलान कयो। अस्मा जहांगीर ईअं इन करे बि कयो छाकाणि त उन पिटीशन खां पोइ बज़ाहिर ईअं लॻो पिए त शायदि कुझु शयूं जेके आहिनि से ट्रांसक्रिप्टेड आहिनि ऐं हिकिड़े स्क्रिप्ट ज़रिए इहे सभु शयूं कयूं पियूं वञनि, जेको हिकिड़ो तासुर मिलियो माण्हुनि खे, जेका ऑन रिकॉर्ड माण्हू चवंदा रहिया आहिनि ॻाल्हि, छाकाणि मां हिस्ट्री जी ॻाल्हि कयां पियो, इन करे मुअज़्ज़िज़ अदलिया जो असांखे एतिराम आहे, पर जेको तजिया निगारनि, सियासतदाननि ऐं मुख़्तलिफ़ हल्कनि मां जेका आवाज़ आई उहा इहा ई आहे त शायदि को स्क्रिप्टेड गेम आहे जंहिं ते इहे सभु कैरेक्टर्स अमल करे रहिया आहिनि। अॻिते जॾहिं इन कमीशन ते हुकूमत बि एतिराज़ वारियो त ॿीहर ॿुधणी थी, जंहिंखां पोइ अदालती कमीशन जोड़ियो वियो। मंसूर एजाज़ खे अदालती कमीशन आॾो पेश थियण लाइ चयो वियो ऐं मंसूर एजाज़ पेश थियण जे लाइ राज़ी बि थी वियो ऐं उन सां गॾोगॾु हू पंहिंजी जेका हिकिड़ी ज़बरदस्त गजगोड़ आहे उहा हुन जारी रखी हुसैन हक्कानी ते। उनखां पोइ नाज़रीन मामिलो अॻिते अचे थो ऐं मंसूर एजाज़ जेका आहे उहो मेमो बाबति ॾिनल बयाननि तां न सिर्फ़ु कलाबाज़ियूं खाधियूं, पर हुन हिकिड़ी जॻह ते इहो बि चयो त हुनखे अमरीकी जेका सीक्रेट एजेंसी आहे उनजे अहलकारनि खां ख़बर पई आहे त जनरल पाशा DGI जॾहिं अरब मुल्कनि जे दौरे ते विया तॾहिं हुननि अरब मुल्कनि खे इन एतमाद में वरितो त हू पाकिस्तान वञी आसिफ अली ज़रदारी जी हुकूमत खे सैक कंदा। जेकॾहिं उनखां पोइ मंसूर एजाज़ वरी कलाबाज़ी खाधी ऐं इन बयान तां बि फिरी वियो। जेकॾहिं मंसूर एजाज़ जे इन बयान खे सच बि साबित सम्झो वञे त यकीनन माज़ी में ईअं ई थींदो रहियो आहे। इलेक्टेड गवर्नमेंट्स खे घर भेड़ो करण जे लाइ सिर्फ़ु कुझु कलाक काफ़ी हूंदा आहिनि पाकिस्तान जी मिलिट्री इस्टेब्लिशमेंट वटि, पर हिन भेरे ईअं थियो त कोन, पर इहे ॻाल्हियूं बि नाज़रीन सभु मंज़र आम ते आयूं। मेमो मामले जे ई वर चढ़ी वई, डिफेंस सेक्रेटरी जेके आहिनि सा उन्हनि जी मुलाज़िमत, छाकाणि त जेके जवाब सुप्रीम कोर्ट में दाख़िल थिया उहे बि मेमो जे हवाले सां ई पाक फ़ौज दाख़िल कराया, जंहिं ते वज़ीर आज़म एतिराज़ उथारियो। उहो सही हो या ग़लति हो, उहा हिकिड़ी अलॻि डिबेट आहे। उनखां पोइ नाज़रीन तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त 16 जनवरी ते मंसूर एजाज़ कमीशन में पेश न थियो, कमीशन आॾो पेश न थियो ऐं हुन कमीशन खां पेश थियण जे लाइ कुझु वधीक वक़्तु घुरियो ऐं मंसूर एजाज़ कंटिन्यूअसली चवंदो रहियो हुनजी जान खे ख़तरो आहे ऐं आख़िरकार कमीशन उनखे टाइम ॾिनो मंसूर एजाज़ खे। मंसूर एजाज़ खे 24 जनवरी ताईं जो टाइम ॾिनो वियो। मंसूर एजाज़ इहो टाइम मिलण खां पोइ बरतानिया में पाकिस्तान जी हाई कमीशन पहुतो, उतां हिन पाकिस्तान जी वीज़ा हासिलु कई ऐं मंसूर एजाज़ खे 1 साल जी मल्टीपल वीज़ा ॾिनी वई। मंसूर एजाज़ बार बार चवंदो रहियो पाकिस्तान ज़रूरु ईंदो, जॾहिं त पाकिस्तानी हुकूमती बेचनि ते वेठल ऐं पाकिस्तान जी हुकूमत में वेठल कुझु वज़ीरनि ऐं इवन प्राइम मिनिस्टर गिलानी पारां कुझु बयान आया। रहमान मलिक जो बयानु इहो हुयो त मंसूर एजाज़ जेकॾहिं पाकिस्तान आयो त हुनखां इहो पुछो वेंदो त हुन माज़ी में मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी हुकूमत किराइण जे लाइ जेको पंहिंजो किरदारु अदा कयो हो, हुन इहो छो कयो? कंहिंजे चवण ते कयो इहा हिकिड़ी इन्वेस्टिगेशन जेका हिकिड़ी जेकॾहिं सम्झो वञे त पाकिस्तान में कानून जी बालादस्ती करणी आहे, पाकिस्तान में तारीख़ खे सही करिणो आहे, पाकिस्तान में जेको आहे सो इंसाफ़ खे प्रमोट करिणो आहे, त यकीनन रहमान मलिक साहब किथे न किथे पंहिंजी इन ॻाल्हि ते सही हुया। ऐं वज़ीर आज़म साहब जेका ॻाल्हि कई त ॼण को वायसराय अची रहियो आहे, ॼण को बादशाह अची रहियो आहे, अमेरिका जो सदर अची रहियो आहे ऐं अहिड़े हिसाब सां सिक्योरिटी अरेंजमेंट्स मंसूर एजाज़ जे लाइ डिमांड कया विया, जेको हिकु अञा ताईं साबित न थियो आहे त सचो इंसानु आहे या कूड़ो इंसानु आहे, पर इन इंसान जे मशकूक किरदारु माज़ी में केतिरा ई दफ़ा जेको आहे सो पंहिंजे पाण खे साबित बि कयो आहे मशकूकियत जे हवाले सां। ऐं उन सां गॾोगॾु इन शख़्स जे हिकिड़े आर्टिकल ते पाकिस्तानी हुकूमत, पाकिस्तानी मिलिट्री इस्टेब्लिशमेंट में जेका हलचल पैदा थी, आख़िर इन जो छा सबबु हुयो? छाकाणि त जेकॾहिं अॼु को बि सहाफ़ी उथी को आर्टिकल लिखी थो छॾे त छा सुभाणे पाकिस्तान जा जेके सियासतदान आहिनि वरी का पिटीशन खणी वेंदा, उन ते बि इन्वेस्टिगेट कराईंदा? छाकाणि त जेके माण्हू पिटीशन खणी विया उन्हनि वटि सवाइ अख़बार जी कटिंग जे लाइ ॿियो कुझु बि न हुयो ऐं इहो सॼो मामिलो अख़बारी ख़बरुनि ते ई जोड़ियो वियो। अख़बारी ख़बरुनि खे साम्हूं रखी इन केस खे हलायो वियो। इन केस जी समात अञा ताईं जारी आहे। अॼु थियो ईअं त मंसूर एजाज़ जा जेके वकील आहिनि उन्हनि चयो छाकाणि त मंसूर एजाज़ ॾिनल आहे, रहमान मलिक जेको आहे उहो उनखे इनडायरेक्टली धमकियूं पियो ॾे। जीअं रहमान मलिक साहब जा बयान आया आहिनि, वज़ीर आज़म साहब एतिरो ताईं चई छॾियो त SHO त असांजो हूंदो। वज़ीर आज़म साहब का ॻाल्हि ग़लति कोन चई, छाकाणि त हू हेड ऑफ द स्टेट आहिनि, हू एग्ज़ेक्टिव आहिनि हिन मुल्क जा ऐं हिन मुल्क में जेतिरा बि ऑफिसर आहिनि उहो ब्यूरोक्रेसी में हुजनि, मिलिट्री में हुजनि,
किथे भी हुजनि, चाहे उहे वज़ीर ई छो न हुजनि, पर उहे सभु वज़ीर आज़म जे मातहत आहिनि। ऐं वज़ीर आज़म जेकॾहिं अहिड़ी का ॻाल्हि चई त इन में का कबात न हुई, पर छाकाणि त मंसूर एजाज़ जा जेके ओवरऑल मंसूर एजाज़ जूं ख़्वाहिशूं हुयूं, मंसूर एजाज़ जेके ख़्वाब हुया, उहे शायदि हिन सरकार जे आॾो पूरा नथा थी सघनि। मंसूर एजाज़ जेके माज़ी में गेम्स खेॾंदो रहियो, उहे शायदि हिन भेरे हुनखे सच साबित थींदियूं नज़र न पियो अचनि, उहे के मंतकी अंजाम ते पहुचंदियूं नज़र न पियो अचनि। इन करे मंसूर एजाज़ ढोंग कयो। ऐं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं नाज़रीन, मंसूर एजाज़ खे 9 फरवरी ते कमीशन आॾो पेश थियण जो आख़िरी मौक़ो ॾिनो वियो आहे। जेकॾहिं मंसूर एजाज़ कमीशन आॾो पेश न थिया त पोइ थी सघे थो कमीशन पंहिंजूं फाइंडिंग्स या DGISI जा जेके हल्फ़ी बयान जमा थियल आहिनि, जिन मेमो जी एग्ज़िस्टेंस जो एतिराफ़ कयो आहे त मेमो उन्हनि खे लॻे थो त मेमो हिकु हक़ीक़त आहे, त उन जी मद ते उन खे मद्देनज़र रखंदे, उन खे साम्हूं रखंदे थी सघे थो हिकिड़ो विचथरो फ़ैसिलो ही कमीशन या हिकु विचथरी रिपोर्ट जेका आहे ही कमीशन जारी करे सघे। पर असांजो जेको अॼोको अहम सुवालु हुयो त मेमो मामले ते क़ौम जो वक़्तु ज़ाया कयो पियो वञे, इहो सुवालु इन करे पैदा थियो आहे नाज़रीन, छाकाणि त मेमो जो प्रोब जॾहिं बि थींदो, जीअं बि थींदो, पर हिन वक़्तु असां जेका ॻाल्हि नोट कई आहे, असांजा पंहिंजा ई दोस्त, असांजा पंहिंजा ई पटे भाई, असांजा पंहिंजा ई जेके वॾा वॾा सहाफ़ी आहिनि, उहे उन्हनि खे सिर्फ़ु मेमो ऐं NRO नज़र अची रहियो आहे, उन्हनि खे क़ौम जा मसइला नज़र न पिया अचनि। हिते माण्हू बुख मरी रहिया आहिनि, हिते माण्हू बेरोज़गारी खां तंग आहिनि, हिते माण्हू बेचैनी जी कैफ़ियत में आहिनि, माण्हू वटि गैस बिजली पाणी जो मसइलो आहे, माण्हू गवर्नेंस खां बेज़ार आहिनि। पर असांजा जेके दोस्त आहिनि उहे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु मेमो जे मामले खे गंढ ॾियो वेठा आहिनि, जेका यकीनन न सिर्फ़ु पंहिंजे सहाफ़ती करियर सां नाइंसाफ़ी आहे, बल्कि ओवरऑल हिन क़ौम खे जंहिंखे असां बाशऊर बणाइण जे लाइ, जंहिंखे असां इन्फॉर्म करण जे लाइ पंहिंजूं ही ड्यूटियूं सरंजाम ॾेई रहिया आहियूं, पंहिंजा ही फ़र्ज़ पूरा करे रहिया आहियूं, यकीनन उन्हनि फ़र्ज़नि जे पूराए में बि का न का कोताही नज़र अचे थी। असांखे ईअं थो लॻे त मेमो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु क़ौम जो वक़्तु ज़ाया कयो पियो वञे मेमो मामले ते, ऐं सुभाणे जेकॾहिं हुकूमत जो बयानु सचो थी वियो त पोइ इन ॻाल्हि जी बि तस्दीक थी वेंदी त क़ौम जो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु वक़्तु ज़ाया कयो वियो। इन ते वधीक ॻाल्हि ॿोल कयूं था, फ़िलहालु टाइम थियो हिकु शॉर्ट ब्रेक जो, ब्रेक खां पोइ वापसि अचूं था, कुझु वधीक तजियो ऐं तबसरो शामिलु कयूं था मेमो मामले ते। स्टे ट्यून्ड एंड कीप वॉचिंग आवर शो।